नाले के अहम खबर शामिल कंदासीं। कराची में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां काबीना के मेंबरन ऐं पार्टी अगवाननि मुलाक़ात कई है। सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह मखदूम, महबूब जमा, MNA अब्दुल कादिर पटेल ऐं PP बलोचिस्तान के सदर चंगेज़ खान जमाली मुलाक़ात कई है। मुलाक़ात दौरान सूबाई वज़ीरनि पंहिंजे खातन की कारकर्दगी रिपोर्ट पार्टी चेयरमैन के पेश कई है। उन खां अलावा मुख़्तलिफ़ मामलन ते पिणु ॻाल्हि ॿोल कई वई है। अवां खे आगाह कयूं पिया। कराची में PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां सिंध काबीना के मेंबरन ऐं पार्टी अगवाननि मुलाक़ात कई है। सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह मखदूम, महबूब जमा, MNA अब्दुल कादिर पटेल ऐं PP बलोचिस्तान के सदर चंगेज़ खान जमाली मुलाक़ात कई है। मुलाक़ात दौरान सूबाई वज़ीरनि पंहिंजे खातन की कारकर्दगी रिपोर्ट पार्टी चेयरमैन के पेश कई है। उन खां अलावा मुख़्तलिफ़ मामलन ते पिणु ॻाल्हि ॿोल कई वई है। इन हवाले से अपडेट मालूम कंदासीं। कराची में धरती न्यूज़ जो सीनियर रिपोर्टर शबीर लाशारी असां सां लाइन ते। जी शबीर, आगाह कजो, PP चेयरमैन सां सिंध काबीना के मेंबरनि ऐं अगवाननि मुलाक़ात कई है। जी बिल्कुल, पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां सिंध काबीना के मेंबरनि ऐं पार्टी अगवाननि धारदार मुलाक़ातूं कयूं आहिनि। बिलावल हाउस कराची में PP चेयरमैन सां मकानी खाते के सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह मुलाक़ात कई है। मुलाक़ात दौरान सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह मकानी खाते समेत उन वटि जेके ॿिन खातनि जा कलमदार आहिनि उन्हनि जी कारकर्दगी रिपोर्ट पेश कई है। उन खां अलावा रेवेन्यू वारे सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मान पिणु PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात करे पंहिंजे खाते की कारकर्दगी रिपोर्ट पेश कई है। उन खां अलावा वॾे वज़ीर के शहीद बेनज़ीर भुट्टो हाउसिंग स्कीम जे इंचार्ज नवाब वसाण पिणु PP चेयरमैन सां मुलाक़ात करे सूबे अंदर हलंदड़ शहीद बेनज़ीर भुट्टो हाउसिंग स्कीम जी जेका कारकर्दगी रिपोर्ट है उहा पेश कई है। उन खां अलावा पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां पाकिस्तान पीपल्स पार्टी बलोचिस्तान के सूबाई सदर मीर चंगेज़ खान जमाली पिणु मुलाक़ात कई है, जैं पार्टी मामलन ते बिलावल भुट्टे के रिपोर्ट पेश कई है। उन खां अलावा कराची तक के NA 248 तां चूंडियल PP जे MNA अब्दुल कादिर पटेल पिणु बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात करे पंहिंजे ज़िले पंहिंजे तक जी जेका सियासी सूरत हाल है उनकी रिपोर्ट पेश कई है। जी अवां जी मेहरबानी शबीर लाशारी तफ़सील ॾियण लाइ।